उडेरूलाल स्टेशन वेझो ज़मींदारनि हारियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त हारी खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ास के लिए मूजिब ॻोठ अयूब बारेजो में ज़मींदार वली मोहम्मद बारेजो, सरवण कुमार भील, मोहम्मद नवाज़ बारेजो, मोहम्मद मूसा ऐं ॿियनि पंहिंजे हारियुनि भूरो भील, सोमार भील, गेगो भील, हरी भील, मस्मात सुगरा भील ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त ॼाणायल माण्हू हुन वटि 2 सालनि खां ज़रई ज़मीन ते हारपो कंदड़ हुआ। फ़सुल में नुक़सान थियण बाद उन्हनि नियाणियुनि जी शादीअ लाइ कैश रक़म वरिती हुई, जेका वापसि घुरण ते उन्हनि कोर्ट में कूड़ो केस दाख़िल करायो। हुन चयो आहे त कोर्ट सॻोरी असांखे बाइज़त बरी कयो ऐं हारियुनि जे लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो ऐं हाणे ॼाणायल हारी कुझु ॾींहं खां असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरासां करण सां गॾु कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुननि सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कंदे चयो आहे त उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।